अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सुबह प्रोग्राम इनसाइड आऊँ आहियां मां जी मेज़बान नाज़ी अमीर। नाज़रीन, गैर कानूनी तौर तरसियल परडेहन के जेका डेडलाइन ॾिनल ही उहा गुज़िरियल ख़त्म थी चुकी है। उन मोहलत ख़त्म थियण खां पोइ अॼु खां उन्हनि गैर कानूनी तौर परडेहन के मुल्क निकाली मुल्क बदर करण वारो जेको सिलसिलो आहे उनजो आगाज़ थी चुको आहे। इन ॾिस में नाज़रीन क्रैकडाउन जो आगाज़ पिणु थी चुको आहे। ऐं जेकर असीं सिंध जी ॻाल्हि कयूं त सिंध में कराचीअ मां पहिरीं गिरफ़्तारी थी आहे, उनखां पोइ गिरफ़्तारियुनि जो सिलसिलो शुरू थियो आहे। मुल्क जे ॿियनि हिसनि में बि साॻी सूरत हाल नज़र अचे पई। होल्डिंग कैंप्स क़ाइमु कई वियूं आहिनि मुल्क जे मुख़्तलिफ़ हिसनि में ऐं उन्हनि होल्डिंग कैंप्स में उन्हनि माण्हुनि खे तरसाए पियो वञे। वफ़ाक़ी घरू वज़ारत पारां कुझु अंग अखर बि जारी कया विया आहिनि ऐं ॼाणायो पियो वञे त 1,40,322 अहिड़ा माण्हू आहिनि जेके गैर क़ानूनी तौर ते तरसियल आहे ऐं इहे समूरा जेके गैर क़ानूनी तौर तरसियल परॾेही माण्हू हुया जिन जो तादाद 1,40,000 खां मथे ॿुधायो पियो वञे, इहे रज़ाकाराणे नमूने वापसी करे चुका आहिनि। उनखां सवाइ जेके ॿिया उहे माण्हू जेके रज़ाकाराणे नमूने वापसी करणु चाहिनि पिया ऐं कनि पिया, उन्हनि खे थोरो वक़्तु ॾिनो वियो आहे त जीअं हू रज़ाकाराणे तरीक़े सां पंहिंजी वापसी वारे अमल खे मुकमल करनि। पर उनखां सवाइ जेको ॿियो हिकु वॾो तादाद आहे, जेको लखनि में उहो तादाद आहे गैर क़ानूनी तौर तरसियल अफ़गाननि समेत जेके ॿिया परॾेही आहिनि जेके हिन वक़्तु डेडलाइन ख़त्म थियण खां पोइ बि मुल्क जे कुंड कुर्छ में मौजूदु आहिनि, उन्हनि ख़िलाफ़ु क्रैकडाउन जो आगाज़ थी चुको आहे। ऐं हीअ ॻाल्हि बार बार वाज़े कई वई हुई त जेके रजिस्टर्ड अफ़गानी हुजनि या जेके ॿिया गैर क़ानूनी परॾेही आहिनि उन्हनि खे हिन अमल में उन्हनि खे मुतासिर थियणु न पियो ॾिनो वञे ऐं उन्हनि खे हिते रहणु ॾिनो वेंदो। पर उनखां सवाइ जेको हिकु वॾो तादाद आहे जेके गैर क़ानूनी तौर तरसियल हिते परॾेही हुआ, उन्हनि में उहे माण्हू बि शामिल आहिनि जेके मुल्क अंदरि दहशतगर्दी जी संगीन कार्रवाइयुनि में मुलविस बि साम्हूं आया। उन्हनि ख़िलाफ़ ही क्रैकडाउन जारी आहे। त जेका ताज़ी सूरत हाल आहे उनखे वधीक फोकस कंदासीं। सिंध जे हवाले सां असीं ज़िक्र कयोसीं त कराचीअ मां जेतोणीकि कुझु गिरफ़्तारियूं ज़रूरु थियूं आहिनि, पर कराचीअ खां सवाइ सिंध जा जेके ॿिया ज़िला आहिनि उन्हनि ॿियनि ज़िलनि अंदरि जेके कैंप्स क़ाइमु कई वियूं आहिनि उन्हनि कैंप्स में इतला साम्हूं अचनि पिया त अञा ताईं उहे कैंप्स ख़ाली आहिनि ऐं उन्हनि कैंप्स में अञा ताईं जेके माण्हू आहिनि उन्हनि खे न तरसायो वियो आहे। इहे बि इतला साम्हूं अचनि पिया त गुज़िरियल डेडलाइन पूरी थी आहे ऐं अॼु खां जेका मंज़ूरी अचणी हुई घरू वज़ारत पारां उहा साम्हूं अची चुकी आहे। गिरफ़्तारनि जे हवाले सां कैंप्स में मुंतक़िली जे हवाले सां जंहिंखां पोइ बाज़ाब्ता तौरु ही जेको समूरो जेको अमल आहे उहो सुभाणे खां तमामु घणो एक्टिव नज़र ईंदो ऐं उन हवाले सां हीअ अॼोके असां सेगमेंट में गुफ़्तगू कंदासीं। ऐं नाज़रीन, अव्हांखे इहो बि ॿुधाईंदा हलूं त सिंध काबीना गुज़िरियल हिकिड़ो इजलास कयो जंहिंमें तक़रीबन ॿुधायो पियो वञे त परॾेही जी निकाली लाइ 4.5 अरब रुपया मुख़्तस कया विया आहिनि सिंध सूबे जे लाइ। नाज़रीन, पहिरें सेगमेंट आहे प्रोग्राम जो जंहिंमें हिन मौज़ू ते गुफ़्तगू कंदासीं। गुफ़्तगू लाइ मूंसां गॾु हिन सेगमेंट में शरीक आहिनि डॉक्टर करीम ख्वाजा साहब, पाकिस्तान पीपल्स पार्टी जा सीनियर अॻवान आहिनि, मूंसां गॾु कराची स्टूडियो में मौजूदु आहिनि ऐं वीडियो लिंक ते फॉर्मर एम्बेसडर आहिनि। JR बलोच साहब मूंसां गॾु जेके पैनल में शरीक आहिनि, मां ॿिन्ही जी महिरबानी, मां कंहिं भलीकार चवंदसि हिन गुफ़्तगू में। ऐं डॉक्टर साहब अव्हांजी इजाज़त सां JR साहब अव्हां खां गुफ़्तगू जो आगाज़ कयां थी। इन ई फोरम ते इन ई प्रोग्राम में अव्हां सां अॻु बि डिस्कशन थी ऐं असीं हिन ॻाल्हि ते अव्हां बि इहा ॻाल्हि कई हुई त हाणे जेको मेज़बानी जो असांजो जेको टाइम हो असां डिघो हिकिड़ो वक़्तु पाकिस्तान मेज़बानी कई आहे ऐं तमामु फ़राग़ दिलीअ सां तमामु सुठे नमूने सां उहा मेज़बानी कई आहे। पर हाणे ज़ाहिर आहे उन मेज़बानीअ जी जेका क़ीमत आहे असीं अदा करे बि चुका आहियूं ऐं हिन वक़्तु बि जेका पोज़ीशन आहे ॿियनि मुल्कनि अंदरि हाणे बहितर पोज़ीशन आहे। तंहिंजे करे हाणे असां खां हीउ जेको मेज़बानी वारो जेको मामिलो हो उहो असांखां वापसि वरितो वञे ऐं सुठे तरीक़े सां हिन मामले खे ॾिठो वञे, खयो वञे। कीअं ॾिसो पिया समूरी सूरत हाल खे? उनखां पोइ नज़र अचे पियो त वफ़ाक़ी गवर्नमेंट जेका ॻाल्हि कई हुई त असीं जेका डेडलाइन आहे उन में कंहिं क़िस्म जी का तोसी न थींदी ऐं नज़र अचे पियो त अॼु खां क्रैकडाउन जो आगाज़ बि थी पियो आहे। ॼाणाए पियो वञे त 1.5 लख माण्हू अहिड़ा आहिनि जिन रज़ाकाराणे नमूने वापसी कई आहे हेल ताईं। जी नाजिया, सभ खां पहिरीं ॻाल्हि जेका मां वरी शायदि दोहराईंदो हुजां त मुंहिंजी नज़र में हीअ जेके गैर कानूनी हुया धारिया माण्हू ख़ासि तरह जेके अफ़गानिस्तान में आया उनजी जेका वॾी सभ खां इम्प्लीकेशन इहा हुई त पाकिस्तान अफ़गान बॉर्डर जी का तक़रीम न रही, कोई हुनजी का कानूनी हैसियत गुज़श्ता 60-70 सालनि खां 50-60 सालनि खां वठी जॾहिं खां वठी अफ़गान मसइलो थियो आहे, 50 साल थी विया हूंदा उनखे हाणे, त उन तक़रीब न हुअण जे करे इट वॉज़ हिकिड़ी थरो फेर बणिजी वई। ऐं सभ खां वॾी ॻाल्हि आहे त पाकिस्तान खे सिक्योरिटी जा वॾा
वॾी क़ीमत अदा करणी पई आहे। ऐं जेके इंडिकेशन्स आहिनि, जेके स्टेटिस्टिक्स आहिनि, त जेके वॾा वॾा वाक़िया थिया आहिनि पाकिस्तान में टेररिज़म जा, पिशावर खां वठी ॿिया जेके मुख़्तलिफ़ शहरनि में थिया आहिनि, उन में वॾी घणी जेका आहे ट्रैफ़िक या एलिमेंट्स जेके आहिनि से पाक अफ़गान बॉर्डर तां ई ऑपरेट कयो अथनि या उतां क्रॉस करे कयो। लिहाज़ा आई थिंक असेंशियली असांखे सभ खां वॾो दिलि त असांजो नंढो आहे कोन, कोई शक न आहे, हिन में मुस्लमान भाउ आहिनि, असांजा पाड़ोसी आहिनि, लेकिन जॾहिं तव्हांजी पंहिंजो सर्वाइवल या तव्हांजी सिक्योरिटी ऑफ स्टेट बज़ाते ख़ुदि स्टेक ते अची वञे त पोइ मुंहिंजे ख़्याल सभु कुझु करिणो पवे थो। त मुंहिंजे ख़्याल वी आर फोर्स्ड, हीउ असांजो फ़ैसिलो अञा बि घणियूं ॾहाकियूं देरि सां थियो आहे, बट देरि आहे दुरुस्त आहे। त मुंहिंजे ख़्याल हीउ फ़ैसिलो तमामु जेको आहे सो अहम आहे पाकिस्तान जी इकोनॉमी जे हवाले सां, पाकिस्तान जी डेमोग्राफी जे हवाले सां, ऐं पाकिस्तान जी सभ खां अहम सिक्योरिटी जे हवाले सां। ॾिसो, उन्हनि जो सॼो वरी ॻंढियल आहे तव्हांजी ईंदड़ वक़्तनि में इन्वेस्टमेंट सां आहे, तव्हांजो सॼो ॻंढियल आहे तव्हांजी इकोनॉमिक अपॉर्चुनिटीज़ सां आहे, तव्हांजे हिकिड़े स्टेबल पाकिस्तान सां आहे, हिकिड़ो अहिड़ो पाकिस्तान जेको इज़ एट पीस विदिन एंड एट पीस विदाउट। वो इहो ई पॉसिबल आहे जॾहिं अहिड़े क़िस्म जा एलिमेंट, अहिड़ी क़िस्म जो गैर क़ानूनी जेके मुदाख़लतूं असां वटि थियूं आहिनि, ह्यूमन थियूं आहिनि, ऐं के नंढा 100-200 माण्हू कोन्हनि, तक़रीबन 3 खां 4 मिलियन माण्हू आहिनि जेके लीगली ऐं इलीगल पाकिस्तान में गुज़श्ता 5 ॾहाकनि खां जेके आहिनि से क़याम पज़ीर आहिनि। सो आई थिंक इट इज़ वेरी वेरी गुड डिसीजन जेको हिन हुकूमत कयो आहे। हिन खे मां पहिरियां बि अर्ज़ु करे चुकोसि त मां अञा ताईं बि पार्टियुनि खे जे सां तवक़ो थो कयां, जेके बि पार्टियूं आहिनि उहे इन हुकूमत जे अमल खे सपोर्ट कनि, छाकाणि जो परहैप्स का पॉलिटिकल गवर्नमेंट शायदि एॾो वॾो फ़ैसिलो ऐं मुश्किल फ़ैसिलो न बि करे सघे हा, छाकाणि जो हिन में काफ़ी सारा इम्प्लिकेशन्स आहिनि। सो हाणे इंटरम गवर्नमेंट जेकॾहिं तव्हांखे हिकिड़ी स्पेस ॾिनी आहे ऐं इन जा जेके फ्रूट्स आहिनि से ईंदड़ जेका हुकूमत इलेक्ट थींदी उनखे मिलंदा, सची ॻाल्हि इहा आहे। सो मुंहिंजे ख़्याल वक़्तु अची चुको आहे त जेका पॉलिटिकल फोर्सिस आहिनि, जेका सिविल सोसाइटी आहे, मीडिया आहे, आम अवाम आहे, जेके हींअर खणी नज़र अचनि था उहे वीडियोज़ ऐं फोटो ऐं जेके मैनिपुलेट बि थियनि पिया था, लेकिन यकीन ॼाणो जेकॾहिं असां 50-60% बि इन्हनि माण्हुनि इलीगल जो असां कढण में कामयाबु थी वियासीं, यू विल सी अ चेंज। एटलीस्ट सिंध जे लेवल ते मां सम्झुसि तमामु वॾो फ़र्क़ु पइजी वेंदो, छाकाणि जो जेको ढांचो तब्दील करे छॾियो इन इलीगल पनाहगीरनि, कराची जो, सिंध जे इंटीरियर जो, शहरनि जो, आई मीन इट इज़ बियॉन्ड रिकग्निशन। ऐं ॿियो जेको इकोनॉमिक अपॉर्चुनिटीज़ ते जेका इंक्रोचमेंट थी आहे, ट्रांसपोर्ट खां वठी नंढे नंढे बेकरी खां वठी प्रोविजन शॉप्स, होटल्स तमामु जेके आहिनि से वेठा आहिनि, ठीकु आहे उहो हिकिड़ो धंधो कंदा, पंहिंजो कारोबार कंदा, बट पहिरीं प्रायोरिटी असां लाइ सिटीज़न्स ऑफ पाकिस्तान आहिनि, उनजे लाइ सिंधी आहिनि, पाकिस्तान जे लाइ ऐं पाकिस्तानी आहिनि, उन खां पोइ अॻिते अॻिते वधी सघूं था। लिहाज़ा पंहिंजो पाण असां पाले न सघूं ऐं ॿिया जेके से ॿाहिरियां आणे उनखे असां धारियूं, नो दैट कैन नॉट बी डन नाउ, इनफ इज़ इनफ। ऐं हुकूमत वॾो हुनजो वॾो बोल्ड डिसीजन खयों आहे ऐं सभ खां सुठी ॻाल्हि इहा आहे त अफ़गान गवर्नमेंट खे बि ऑन बोर्ड वरितो आहे, इंटरनेशनल कम्युनिटी खे बि ऑन बोर्ड वरितो आहे, जेको असांजो जेको मुआशिरो आहे आम हालात में, मूंखे लॻे थी सपोर्ट आहे हिन तमामु वॾी, ऐं हिन जी सपोर्ट अञा वधंदी जीअं जीअं तव्हां इहो वज़न डेमोग्राफिक, इकोनॉमिक एंड पॉलिटिकल वधंदो ऐं सिक्योरिटी सिचुएशन बहितर थींदी। जी ना दुरुस्त फरमायो जियार बलोच साहब। करीम साहब ज़िक्र कयो जियार साहब त ही तमामु अॻु थियणु खपंदो ऐं असीं ॾिठोसीं, अव्हांखे बि ज़रूरु यादि हूंदो त माज़ीअ में बि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ऐलान बि थिया, पर उन ते उन जे रूह मुताबिक़ अमल न थियो ऐं एक्सपेक्ट इहो बि कयो वियो त जमहूरी हुकूमतुनि मां शायदि पॉलिटिकल जेके असांजी फोर्सिस आहिनि ऐं उन्हनि जे लाइ जेतोणीकि तमामु वॾो मुश्किल आहे, वॾो फ़ैसिलो, पर उमेद उन्हनि मां तमामु घणियूं, बहरहाल हाणे देरि आहे दुरुस्त आहे, हिकु फ़ैसिलो साम्हूं अचे पियो, कीअं ॾिठो पियो वञे उनखे? नाज़िया, थैंक यू वेरी मच। मां इन सवाल जो जवाब खां पहिरीं कुझु हिस्टोरिकल ॻाल्हियूं करणु थो चाहियां त सिंध जो जेको 400 साल पहिरीं अब्दुल रहीम गुरोड़ी हिकिड़ो वॾो मशहूरु नॉस्ट्रेडम चवंदा आहिनि त सिंध जो उहो हो, हुन पंहिंजी शाइरीअ में इहो चयो त सिंधड़ी खे सदाईं जेॾा केॾां ख़तरो थियो कंधार खां। त 400 साल पहिरीं बरे सगीर में सदाईं हमलावर हितां ई आया आहिनि, सेंट्रल एशिया, अफ़गानिस्तान हितां ई तहस नहस कयो आहे हिननि। ॿी ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ी ॻाल्हि ॿी ॻाल्हि इहा आहे त जॾहिं 79 में भुटे शाही जी हुकूमत 77 में वई, 79 में
हीउ जेको अफ़गान इशू जेको थियो, डॉलर्स ते जेका जंग थी, जात कान हुई पर इहा दहशतगर्दी हुई जेका अफ़गानिस्तान में जेको कुझु थियो उन अमेरिका जो इन्फ्लुएंस ऐं रशिया जो इन्फ्लुएंस हो, त उन जे करे ही माण्हू हिते आया डेलिबरेटली। हिननि खे 79 में जेका बल्दियाती इलेक्शन थी, कम से कम सिंध में जमात इस्लामी खे खटायो वियो ऐं पोइ वरी 2 टेन्यूर उनखे मिलिया ऐं असां वटि वधि में वधि इन्फ्लक्स ऑफ अफ़गान रेफ्यूजीज़ थियो कराची में, ख़ासि तौर ते सिंध जी जेका राजधानी आहे। पाकिस्तान में मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते, ख़ासि तौर ते बलूचिस्तान में ऐं KP ऐं पंजाब में बि थियो आहे। हाणे जेको फ़ैसिलो कयो वियो आहे सुठी ॻाल्हि आहे, जेके गैर क़ानूनी जेके रेफ्यूजीज़ आहिनि, अफ़गानीज़ आहिनि, उनखे ॿाहिरि उनखे मोकिलियो वञे वापसि। ऐं केतिरे हद ताईं कामयाबी थींदी उहो त महीने 2-3 खां पोइ ख़बर पवंदी, पर इन अमल जे करे, हिन अमल खे असीं सपोर्ट था कयूं, सुठी ॻाल्हि आहे, पर इन अमल जे करे इलेक्शन डिले न थियणु खपनि। जेके मार्केट में ॻाल्हियूं हलनि पियूं, सोशल मीडिया में ॻाल्हियूं हलनि पियूं, इन अमल जी आड़ में इलेक्शन डिले न थिए। भले ई अमल हले, ॿिया बि ॻाल्हियूं थियूं त बाबा हीउ खून जेको सो खीर जी नदियूं थींदियूं, हीउ थींदो, पर इन अमल जे करे इलेक्शन डिले न थिए। बाक़ी वक़्त सां गॾु फ़िलहालु अॼु फर्स्ट डे आहे ऐं महीने डिसंबर ताईं ख़बर पवंदी त घणा जेके सो गैर क़ानूनी, जेका डॉन जी रिपोर्ट आहे त सिंध में कम से कम 5 लख गैर क़ानूनी तारीक़ीन वतन अफ़गानी हिते आहिनि ऐं 5 लख मां घणा था वञनि ऐं छा भला जेको आहे सो अफ़गानिस्तान में हर रोज़ हुननि जी जेका टोटल 2000 किलोमीटर ते सूबाए ख़ैबर पख्तूनख्वा ऐं बलूचिस्तान जी बॉर्डर्स आहिनि, हुतां अचनि पिया वञनि पिया, त उहो घुमी फिरी करे वरी असां वटि कराची में था अचनि या सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में या कराची असांजी राजधानी में पिया अचनि। सो हाणे इन मैकेनिज़म खे स्टॉप थियणु खपे। असांजा पंहिंजा इकोनॉमिकल इशूज़ आहिनि, पाकिस्तान जे हर सूबे जा इकोनॉमिकल मैकेनिज़म खे स्ट्रेंथन करण में या इन मैकेनिज़म जो ज़िक्र कयो ऐं हिस्टोरिकली कॉन्टेक्स्ट बि सॼो बयानु कयो, पर करीम साहिब 15 सालनि खां पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट ई ऐं इन वक़्त में अवां जे काफ़ी सीनियर फेलोज़ पारां काफ़ी अहिड़ा स्टेटमेंट बि साम्हूं आया, कुझु अहिड़ा असीं ॾिठूंसीं त कुझु रेज़ोल्यूशन बि नज़र आयूं, नेशनल असेंबली ताईं सेनेट में इहे मामला उथंदा रहिया जंहिं ते पिणु तनक़ीद थींदी रही त हीउ ख़ुदि जेको हिन मैकेनिज़म खे स्ट्रेंथन करण में किथे न किथे पॉलिटिकल पार्टीज़ जो या हुकूमतुनि जो जेको किरदारु आहे उनखे कीअं पिया ॾिसो? हाणे इहो सवाल जो मतिलबु इहो थो थिए, माण्हू पुछनि था, तव्हां बि पुछो था, ॿिया बि पुछा था कनि, इन जी माना इहो की भई पॉलिटिकल पार्टीज़ कमज़ोर आहिनि ऐं उहो नथियूं करे सघनि। मसइलो आहे त अफ़गान पॉलिसी त असां कोन ठाही हुई, भुट शहीद कोन ठाही हुई, उन में जॾहिं बेनज़ीर खे 88 में इक़्तिदार मिलियो उन वक़्तु बि चयो वियो त अफ़गान डेस्क, कश्मीर डेस्क, हिंदुस्तान डेस्क खे तव्हांखे छेड़णो कोन्हे। पॉलिटिकल पार्टीज़ खे ही जेके इशूज़ में अमल दख़ली कान्हे, इहो चवणु खपे असांखे, इहो सॼी दुनिया खे बार बार खे ख़बर आहे। त हाणे इहे जेके फ़ैसिला थिया आहिनि, केयरटेकर जेके गवर्नमेंट असांजे कॉन्स्टिट्यूशन में आहे, केयरटेकर में जेके अचनि था, केयरटेकर कीअं हले थी, केरु हलाइनि था, एवरीबडी नोज़ दैट थिंग। तॾहिं मूं इहो चयो त हिन अमल जे करे इलेक्शन डिले न थिए। बाक़ी असां फेवर था कयूं, इलाही चीज़ूं नथा ॻाल्हाए सघूं, इलाही चीज़ूं अण सिधी तरह था ॻाल्हायूं, रुमाल में वेड़े ॻाल्हायूं था, मूं जेको ॻाल्हायो उहो सम्झण वारा सम्झंदा। ठीकु करीम साहिबु, ऐं दुरुस्त फरमायो, पर मूं ज़िक्र कयो जिन एरियाज़ ॾांहुं जिया साहिब ॾे उहो मैटर्स खणी वेंदा। जिया साहिबु, मैकेनिज़म जी ॻाल्हि थी हिते, डॉक्टर करीम साहिबु इहा ॻाल्हि कई ऐं बिल्कुलु अफ़गान पॉलिसी खे वठी करे जेके फ़ैसिला जीअं मां बि ज़िक्र कयो त हीअ फ़ैसिला तमामु वॾा हुआ ऐं इहे तमामु बोल्ड फ़ैसिला, वॾा फ़ैसिला, असीं एक्सपेक्ट कयो पिए त जमहूरी क़ुवतुनि मां या पॉलिटिकल पार्टीज़ मां इहे मामला, पर उन्हनि खां असांखे नज़र आयो। पर उन सां गॾोगॾु जेका ग़ैर क़ानूनी तौरु जेके हिते परॾेही मौजूदु रहिया गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां या मौजूदु आहिनि, उन्हनि जी ग़ैर क़ानूनी रजिस्ट्रेशन खां वेंदे जेके मामला हुजनि उन्हनि में ख़ुदि सूबाई हुकूमतूं केतिरे हद ताईं असांखे नज़र आयूं, उन ते ज़रूरु रोशनी विझो ऐं हाणे हिन मैकेनिज़म जेको हिकिड़ो सिलसिलो शुरू थियो आहे उनखे कीअं स्ट्रेंथन करे सघिबो जेकॾहिं सभिनी जो सहकार गॾियल तौरु शामिल न हूंदो ऐं विल न हूंदी? मुंहिंजे ख़्याल आहे विल जी फुक़तान जो मसइलो न हुयो। आई थिंक लेट्स पॉइंट आउट देयर इज़ नो नीड टू
पंहिंजो पाण खे लफ़्ज़नि में असां न जेको आहे सो लिकायूं। सही सीधी ॻाल्हि आहे त जेके ताक़तवर धुरूं हुयूं उन्हनि सां असांजूं पॉलिटिकल हुकूमतूं उन तरतीब सां या ओड़े फोर्सफुली इन इशू खे न उथारे सघियूं। ऐं हिन में ख़ासि तरह सां मां एज़ ए सिंध जो बाशिंदो हुअण जी हैसियत सां चवंदुसि त पीपल्स पार्टी उन में पंहिंजी मज़बूती न ॾेखारी आहे। 15 सालनि में कॾहिं बि उन्हनि फोर्सफुली इन स्टैंड्स खे जेका सिविल सोसाइटी चवंदी रही आहे, आम माण्हू चवंदो रहियो आहे, इम्पैक्ट थींदो रहियो आहे, त उन लिहाज़ सां पीपल्स पार्टी जी मतिलबु कमज़ोरी रही आहे। ऐं वरी अञा थोरो अॻिते वञे त उहो जेका PTI जी हुकूमत जो जेको सरदार हो उन अचण सां इलेक्शन खां पहिरियों ई चयो त असां हिन सभिनी खे नेशनल NICs बि ॾेई छॾींदासीं। सो दे अफ़गान जेका पॉलिसी आहे उहा मुख़्तलिफ़ जॻहनि ते पोलिटिसाइज़ेशन जो शिकार ऐं नॉट ओनली डोमेस्टिक पॉलिटिक्स बट हिकिड़ी जियो पॉलिटिक्स ऑल्सो। हाणे छाकाणि जो जियो पॉलिटिक्स चेंज थी आहे अफ़गानिस्तान जी, लिहाज़ा इंटरनल पॉलिटिक्स भी उन तरतीब सां उहा ट्रांसफॉर्म थी वई आहे। सो इहा का मतिलबु इट्स अ वेरी कॉम्प्लेक्स इशू। आई थिंक इनखे असांखे एज़ ए एनालिस्ट या असांजे ऑडियंस खे बि सम्झणु घुरिजे त ही हिकिड़ो असां लाइ बहितरीन विंडो अपॉर्चुनिटी आहे। इहो असांजी हिन हुकूमत खे बि सम्झणु घुरिजे। इन करे मां बार बार थो एम्फेसाइज़ कयां त जेके अचण वारियूं हुकूमतूं आहिनि, न बि अचण वारियूं पावर में हुकूमतूं आहिनि, लेकिन पॉलिटिकल फोर्सिस खे इंटरम गवर्नमेंट खे मुकमिल तरह सां जेको सो सपोर्ट करणु घुरिजे। हींअर खां ई इफ साईं बट्स में जॾहिं पवंदासीं त पोइ मुंहिंजे ख़्याल आहे दे विल थिंक कि न इन्हनि जो कोई इंट्रस्ट कोन्हे को। ऐं उहे जेके फोर्सिस जिन चाहियो पिए त अफ़गान जेके आहिनि से इन में रहनि पाकिस्तान में, उहे तमामु ताक़तवर क़ुवतूं बि आहिनि, ॿाहिरि जूं बि आहिनि ऐं अंदरूं बि आहिनि, अंदरूनी बि आहिनि, ख़ासि तरह सिंध जे हवाले सां। छाकाणि जे इहा असां सभिनी खे ख़बर आहे त देयर वाज़ हिकिड़ी थिंकिंग ज़रूरु आहे त हिकिड़ी डेमोक्रेसी चेंज कई वञे, बलूचिस्तान जी चेंज कई वञे, सिंध जी चेंज कई वञे। लेकिन आई एम सो हैप्पी ऐं काइंड ऑफ मूंखे हिकिड़ी ॾाढो इत्मीनान थियो आहे त असांजी जेका लीडरशिप आहे, ख़ासि तौर पर जेका हींअर इंटरम गवर्नमेंट जे पोयां बीठी आहे जेके ताक़तूं, उहा इन ॻाल्हि खे, इन सेंसिटिविटी खे सम्झनि था। ऐं इहो फॉर द फर्स्ट टाइम मुंहिंजे ख़्याल हिकिड़ी तब्दीली आई आहे उन्हनि जे थिंकिंग में त उन्हनि इन ई मसइले खे सम्झियो आहे ऐं उनखे इम्प्लीमेंट कनि पिया था। ऐं प्लस जेका विंडो अपॉर्चुनिटी असां वटि आई आहे जियो स्ट्रेटेजिकली अफ़गानिस्तान में, उनजो असांखे फ़ाइदो वठी असां पंहिंजे मुल्क खे ग़ैर क़ानूनी बाशिंदनि खां पाक करणु घुरिजे। पंहिंजे माण्हुनि सां उहे वसाइल असांजा जेके आहिनि, असांजो जेको इंफ्रास्ट्रक्चर जंहिं ते एॾो सारो वज़न हो, उनखे पंहिंजे शहरनि जे लिए जी फलाह जे लाइ इस्तेमालु कजे, पंहिंजे मुल्क खे हिकिड़ो अमन जो गहवारो बनाइजे, सलामती जे हवाले सां, ख़ुशहाली जे हवाले सां, इकोनॉमिक डेवलपमेंट जे लिहाज़ सां, ऐं सभ खां वॾी ॻाल्हि आहे सोशल हार्मनी जे हवाले सां। जी ठीकु। त जीअं साहब ही जेको ख़दशे जंहिंजो इज़हार कयो डॉक्टर करीम ख़्वाजा साहब, त थी सघे थो त हिन अमल सां किथे का चूंड वारो जेको अमल थियणो आहे उन ते को असरु न पवे, उन ते बि ज़रूरु रोशनी विझो। ऐं गॾो गॾु मां ज़िक्र कयो त हिकिड़ी विंडो अपॉर्चुनिटी आहे ऐं ज़ाहिर आहे हर जेका सिचुएशन हुजे थी उहो पाण सां गॾु अपॉर्चुनिटीज़ खणी अचे थी, त असांखे ॾिसण जी ज़रूरत आहे। त इन ॾिस में पोइ जॾहिं खां ई मामिलो शुरू थियो आहे तॾहिं खां इहो बि डिबेट शुरू थियो आहे त पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान विच में ख़ासि करे जेके लाॻापा हूंदा उनखे कीअं पिया ॾिसो हिन डेवलपमेंट खां पोइ? आई थिंक इट्स वेरी इंपॉर्टेंट। ॿई एस्पेक्ट तव्हां चया। हिकु त डोमेस्टिक पॉलिटिक्स जे हवाले सां मां कोन थो सम्झां त विथ एनी स्ट्रेच ऑफ इमेजिनेशन इलेक्शन ते असरअंदाज थींदो की अमल जेको इमिग्रेशन जो आहे या ग़ैर मुल्कनि खे ॿाहिरि कढण जो आहे। ही मतिलबु मुंहिंजे ख़्याल हुनजी पंहिंजी हिकिड़ी स्ट्रीम आहे जंहिंमें सिक्योरिटी ऐं पुलिस एंड अदर जेके ॿिया इदारा आहिनि से हुन में हूंदा। त मां कोन थो सम्झां इहो ख़दशो एज़ अ पॉलिटिशियन ख़्वाजा साहब ज़रूरु कयो आहे एक्सप्रेस, लेकिन मां एज़ अ एनालिस्ट मां सम्झां थो त इन मसइले खे वठी जेकॾहिं नियति न आहे इलेक्शन करण जी, उहो त पोइ हज़ारे थी सघनि था बहाना, त उहो त मतिलबु कंहिंखे बुखार बि थी सघे थो, कंहिंखे कुझु बि थी सघे थो पियो। लिहाज़ा मां नथो सम्झां त हीउ जेको मामिलो आहे कंहिं तरह सां हिकिड़ो को अहिड़ो कन्विंसिंग आर्ग्यूमेंट हूंदो जेको क़ौम क़बूल कंदी त तव्हां हा ज़रूरु भली इलेक्शन डिले कयो। सो उनजो ख़तरो मूंखे आई वुड से इफ आई पुट इट ऑन द स्केल ऑफ 100 30-40% खां वधीक मुंहिंजे नज़र में कोन्हे, इवन 45 बि कोन्हे को, 30-40% यस पॉसिबल आहे। या गॾिजी मसइला इन खे बि अॻियां केरु खणी
इलेक्शन कराइणु चाहे त उन लिस्ट में शामिल करे सघे थो, उन में त भई हिननि मसइलनि जे करे असां था इलेक्शन हलाए सघूं। लेकिन छड़ो सिर्फ़ु फ़क़ति इहो जेकॾहिं मसइलो मुहाजिरनि खे ॿाहिरि कढण वारो, इहो एट इट्स ओन विल नॉट बी अ सफिशिएंट एक्सक्यूज़ टू डिले द इलेक्शंस। इहो त क्वेश्चन नंबर 1। नंबर 2 मोस्ट इंपॉर्टेंट जेको तव्हां टच कयो उहो आहे पाकिस्तान अफ़गान रिलेशन्स, वेरी इंपॉर्टेंट। उन ई ॻाल्हि खे ई मां जॾहिं जियो स्ट्रेटजी जी ॻाल्हि कई त हाणे अफ़गानिस्तान में मुकमिल तरह सां नक्शो तब्दील थी चुको आहे तालिबान जे अचण खां पोइ अगस्त 2021। ऐं असांजे तवक़ुआत जे बरअक्स तालिबान न सिर्फ़ु त हिकिड़ी पंहिंजी इंडिपेंडेंट पॉलिसी जेका आहे सा इख्तियार कई आहे, फॉरेन पॉलिसी एंड स्पेशली विद पाकिस्तान, लेकिन अनफॉर्चुनेटली पुराणी जेका ट्रेडिशनल उनजी जेका स्टैंस आहे ड्यूरेंट लाइन, उनखे न सिर्फ़ु उन्हनि कंटिन्यू रखियो आहे बल्कि एग्रेसिवली उनखे डिफेंड कयो आहे। असां केतिरा सारा वाक़िया जेके आहिनि से बॉर्डर बि शूटिंग जा ॾिसा, जेके तमामु घटि हूंदा हुआ। इवन हिन खां पहिरियां वारी जेका सो कॉल्ड होस्टाइल असांजी हुकूमत हूंदी हुई अफ़गानिस्तान में अशरफ गनी जी, सो मुंहिंजे ख़्याल में पाकिस्तान जा जेके मुक़दर इदारा आहिनि, फॉरेन ऑफिस आहे, उहे सम्झनि था त तालिबान जेको आहे सो उहो दोस्ती जो हथ जेको असां सोचियो पिए वधाईंदा ऐं ग्रेटफुल थींदा। असांजी सॼी हेल्प, सॼी हिननि जेका 20 सालनि जी स्ट्रगल हुई एंड ऑलमोस्ट जहिड़ो करे हुनखे विक्ट्री जेका असां प्लेट में ॾियारण में पाकिस्तान जो वॾो हथ आहे हिन में, जंहिंमें ॻाल्हियूं आहिनि, फिज़िकल बि आहे, मॉरल बि आहे, डिप्लोमेटिक बि आहे। लेकिन उनजो चापियो असांखे नतीजो निकिरे त स्टेटमेंट्स आहिनि अचनि थियूं जेके मे बी खणी इंडिविजुअल हुजनि, बट देयर इज़ अ प्रॉब्लम। ऐं वॾी ॻाल्हि आहे त जेका असांखे होप हुई त जेके उहे क़ुवतूं जेके पाकिस्तान मुख़ालिफ़ क़ुवतूं आहिनि, ख़ासि तौर TTP आहे या ॿिया जेके टेररिस्ट एस्टेब्लिशमेंट्स आहिनि या आउटफिट्स आहिनि, उन्हनि खे स्पेस न मिलंदी अफ़गानिस्तान, नए अफ़गानिस्तान में तालिबान जी, ऐं त हू पाकिस्तान जे ख़िलाफ़ को का कार्रवाई करे सघनि। लेकिन असां ॾिठो अनफॉर्चुनेटली देयर इज़ अ कंटिन्यूअसली रीग्रुपिंग उन्हनि जी थी वई आहे TTP जी, प्लस ॿिया जेके नॉन स्टेट एक्टर्स आहिनि जेके न सिर्फ़ु पाकिस्तान जी सलामती लाइ ख़तरो आहिनि बल्कि रीजनल ख़तरो आहिनि, दुनिया जे लाइ ख़तरो आहे। ऐं इनफैक्ट हींअर जेका जो कुझु थिए पियो थो फ़लस्तीन में, जो कुझु थिए पियो थो यूक्रेन में, त हुते ख़तरो वेस्ट में बि कुझु एनालिस्ट जेके कनि पिया था। बट मां एज़ ए एनालिस्ट सिटिंग हियर इन पाकिस्तान, आई एम फीलिंग वेरी वेरी कंसर्न त देयर इज़ अ नीड टू कीप अ वॉच उहे जेके स्टेट एक्टर्स आहिनि हींअर अफ़गानिस्तान में, छाकाणि जो अफ़गानिस्तान जी हुकूमत कमज़ोर हुकूमत आहे। अफ़गानिस्तान जी हुकूमत जो रिट मुकमिल तरह सां अफ़गानिस्तान में कोन्हे को। ऐं ॿी वॾी ॻाल्हि इहा आहे त जीअं पहिरियों अर्ज़ु कयो त हिननि नॉन स्टेट एक्टर्स हिन 2 सालनि में पाण खे वरी रीग्रुप करे छॾियो आहे, छाकाणि जो अमेरिकन्स को हुननि खे ॿी जेके बि उते हुयूं सेटअप हुआ जेके हिननि खे न्यूट्रलाइज़ कनि पिया इंटेलिजेंस जे हवाले सां या लॉजिस्टिकली डिनाए पिया कनि उन्हनि खे स्पेस, उहा ख़तमु थी वई। लिहाज़ा हिकिड़ो असां हिकिड़ी नई सिचुएशन में मूंखे लॻे पियो थो त दुनिया बीठी आहे। ऐं आई होप दैट जेको हींअर नओं जेको इंतफ़ादा आहे फ़लस्तीन जो, उनखे मिसयूज़ करे के नॉन स्टेट एक्टर्स का अहिड़ी वॾी कार्रवाई ख़ुदा न करे दुनिया में हिन रीजन में या अलाह न करे असांजे बॉर्डर ते असांजे मुल्क ते किथे करे। सो आई थिंक वी हैव टू बी वेरी वेरी वॉचफुल, वी हैव टू बी वेरी 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 केयरफुल, इनफैक्ट एक्स्ट्रा केयरफुल। सो होपफुली दैट असांजा जेके मुक़दर इदारा आहिनि उहे हिन ॻाल्हि खे ॾिसंदा हूंदा। एंड आई थिंक वी शुड कीप अ वेरी क्लोज कॉन्टेक्ट विद अफ़गान गवर्नमेंट ॿिन्ही इशूज़ ते, रिपैट्रिएशन ऑफ द रेफ्यूजीज़ जे, ऐं एट द सेम टाइम त का बि अहिड़ो अनटुवर्ड इंसिडेंट अफ़गानिस्तान ऐं एमिरेट ते न थिए जेको पाकिस्तान जी सलामती खे ख़तरो साबित थिए। पॉइंट टेकन जैर साहब, फाइनल कमेंट हिन सेगमेंट जो डॉक्टर साहब। ॾिसो, ॿ ॻाल्हियूं आहिनि त सामीन खे ख़बर हुजणु खपे त ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी ऐं प्रेसिडेंट दाऊद जी ॻाल्हि ॿोल्हि थी वई हुई डोरंट लाइन खे एक्सेप्ट करण जे हिसाब सां, तारीख़ी किताबनि में बि लिखियलु आहे। ऐं उन में इहो तय थियो त बाबा ज़ुल्फ़िकार अली भुट्टो शहीद हिते नेशनल अवामी पार्टी वारनि खे रिलीज़ कंदो ऐं डोरंट लाइन साइन थींदी। ज़िया उनखां पहिरीं माशला आणे करे इहो जेको आहे सो मिस कयो। उन खां पोइ जॾहिं गोर्बचोव जा आख़िरी ॾींहं हुआ ऐं जनेवा सम्झौतो थियो पिए त गोर्बचोव दैट वॉज़ अ टाइम जॾहिं पाकिस्तान डोरंट लाइन वारी ॻाल्हि मञाए आहे रूस सां, पर हिननि कोन कयो ताक़तवर डोरंट। अच्छा, उन खां पोइ तव्हां ॾिसो त जेको तालिबान आयो, जॾहिं नजीबुल्ला खे फांसी ॾियण खां पहिरीं नजीब उते हो
डेट वॉज ऑल्सो टाइम, उहो बि हिननि इस्तेमालु कोन कयो। उन खां पोइ जॾहिं तालिबान आयो मुला उमर, उन्हनि त आउटरेटली चयो, जंहिंजी सपोर्ट पाकिस्तान कई हुई बदकिस्मती सां, कि असां डोरंट लाइन खे नथा मञूं। उन खां पोइ जॾहिं अशरफ गनी ऐं हिननि जी हुकूमत आई कारज़ाई जी, दैट वॉज अ टाइम जॾहिं अमेरिकन्स मुश्किलात में हुआ, उते बि असां इस्तेमालु कोन कयो वक़्तु। ऐं इहे असांजे हथ में कोन, जे ताक़तवर धुरनि जे हथ में चीज़ूं हुयूं। हाणे बि तालिबान में 2 ग्रुप्स आहिनि, हिकिड़ो कंधारी तालिबान आहिनि जेके ऐं हिकिड़ा काबुली आहिनि। काबुली उहो आहिनि जेके हक़ानी ग्रुप आहे, इन्हनि में बि डिवाइड आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त उते जो ख़िते जो हालात ऐं सेंट्रल एशिया जा जेके हालात आहिनि, जेके आउं इलाही दफ़ा तव्हांजे प्रोग्राम में ज़िक्र करे चुको आहियां, अगरि डिस्टेबलाइज़ेशन करणी आहे अमेरिकन्स खे इन ख़िते में, जंहिंमें चीन ऐं रूस मुतासिर थिए, ऑल ऑफ सडन वरी गाज़ा वारो इशू थी वियो आहे। त हाणे हीअ सभु इशूज़ खे तव्हां जोड़ियो, इन चीज़नि खे, डॉट्स खे जोड़ियो। ऐं अगरि इहे तव्हां सभु डॉट्स जोड़ींदा, हीअ जेको फ़ैसिलो अॼु असां कयो आहे, सुठी ॻाल्हि आहे, मूंखे ख़ुशी आहे बीइंग अ पाकिस्तानी, बीइंग अ सिंधी। पर असांखे डिसंबर जनवरी ताईं ख़बर पवंदी त तालिबान ही जेके अख़वानी जेके गैर क़ानूनी केतिरा विया आहिनि, केतिरा वेही सघिया आहिनि ऐं केतिरा वेंदा। उहो अॼु फर्स्ट डे आहे, आई कैन नॉट से एनीथिंग। पर जेकॾहिं अगरि ख़िते जा हालात में गड़बड़ आहे त पोइ इहो इशू खे अॾु ॾेई इन सां गॾु ॿिया इशूज़ बि आहिनि, कि भई पाकिस्तान में फूड सिक्योरिटी जो इशू आहे, पाकिस्तान में मिनरल जो इशू आहे, अफ़गान रेफ्यूज जो इशू आहे। इन करे इलेक्शन खे पोस्टपोन कयो 2-3 साल। ॾिसो, हिकिड़ी ॻाल्हि आहे जेका सोशल मीडिया ते हर जॻह हले पई, ग़लति बि थी सघे थी, असां उमेद था सम्झूं। बाक़ी केयरटेकर हुकूमत साईं बार बार पियो चए, केयरटेकर खे एतिरो मैंडेट ई कोन्हे, पोस्टिंग ट्रांसफर नथो करे सघे, मेजर पॉलिसीज़ नथो करे सघे, हीअ जेके प्राइवेटाइज़ेशन नथो करे सघे केयरटेकर, लॉ ऐं कॉन्स्टिट्यूशन में कोन्हे। बाक़ी हाणे अॼु रखी करे गन पॉइंट ते डिले कनि चीज़ूं, त उहो त हाणे असां कुझु नथा चई सघूं। पर इहे डिबेट में ॻाल्हियूं हलनि पियूं मार्केट में, सोशल मीडिया ते, प्रिंट ऐं इलेक्ट्रॉनिक्स मीडिया में, जेके ॻाल्हि कयां थो। पॉइंट टेकिंग डॉक्टर साहब, टाइम बि मुंहिंजे सेगमेंट जो पूरो थो थिए। मां वरी महिरबानी, मां गुफ़्तगू में पार्ट वरितो। जी.आर. बलोच साहब बि मूंसां गॾु मौजूदु आहे। नाज़रीन, मुंहिंजो तजुर्बो मां ॿुधो ऐं इन ख़दशे जो इज़हार बहरहाल कयो पियो वञे त किथे ईअं न थिए जो हिन अमल सां जेको चूंड वारो अमल आहे, जेको पिणु इंतिहाई ज़रूरी आहे मुल्क लाइ, उहो किथे मुतासिर न थिए। तजुर्बो ॿुधो मां जी.आर. बलोच साहब जो जेके ॻाल्हि कनि पिया त नज़र कोन पियो अचे ईअं, पर जेकॾहिं हीउ जेको प्रोसेस आहे ग़ैर क़ानूनी तौरु तरसियल परॾेहनि जे मुल्क निकाली वारो अमल, इन जा जेके फ्रूट्स हूंदा उहे तमामु घणा हूंदा। उन करे इनखे सभिनी खे, जेके बि स्टेक होल्डर्स आहिनि, खे स्ट्रेंथन करण जी ज़रूरत आहे हिन मैकेनिज़म खे, त जीअं असीं सालनि खां जेको हिकिड़ो असीं हिकिड़ी मेज़बानी कंदे अचूं पिया, हाणे पंहिंजे जेके पंहिंजो मुल्क आहे, पंहिंजा माण्हू आहिनि, मुल्क जी तरक़ी ऐं अमुन लाइ हीअ स्टेप तमामु घणो इम्पॉर्टेंट आहे। नाज़रीन, हिते अव्हां खां हिकु मुख़्तसिर ब्रेक वठंदासीं ऐं ब्रेक खां पोइ वापसि ईंदासीं। हिकु ॿियो तमामु अहम मौज़ू आहे जंहिं ते अॼोके प्रोग्राम में गुफ़्तगू कंदासीं। नंढड़ो वेलकम बैक नाज़रीन। नाज़रीन, शायदि ई कोई अहिड़ो माण्हू हुजे जंहिं लफ़्ज़ डिप्रेशन जो इस्तेमालु न कयो हुजे या ॿुधो न हुजे पंहिंजी ज़िंदगी में कॾहिं हिन लफ़्ज़ खे। हीउ लफ़्ज़ जेतिरो आम आहे, हिन लफ़्ज़ जो इस्तेमालु जेतिरो आम आहे, उन ते गुफ़्तगू ओतिरी ग़ैर आम आहे। अॼोके हिन सेगमेंट में असीं ज़रूरु पंहिंजे एक्सपर्ट्स खां हिन ते राय वठंदासीं त छो इन ते गुफ़्तगू एतिरी ग़ैर आम आहे। डिप्रेशन चऊं, एंज़ाइटी चऊं, मूड डिसऑर्डर्स चऊं, मूड स्विंग्स चऊं, या उन सां रिलेटेड जेके ज़हनी बीमारियूं आहिनि, ज़हनी परेशानियूं आहिनि, जिन ते तमामु घणो असीं उन्हनि खे ॿुधूं था, ॾिसूं था, पर उन्हनि ते डिस्कशन, उन्हनि ते गुफ़्तगू तमामु घणी, तमामु घटि आहे, तमामु ग़ैर आम आहे। अॼु इहो सुवाल बि ज़रूरु हिन सेगमेंट में उथारींदासीं त हिननि ज़हनी परेशानियुनि खे, ज़हनी बीमारियुनि खे संजीदा वठणु छो ज़रूरी आहे, उन्हनि ते गुफ़्तगू करणु छो ज़रूरी आहे। अॼु इन ते बि ज़रूरु ॻाल्हाईंदासीं त जेको आलमी सिहत जो इदारो आहे WHO पारां हर साल इहा रिपोर्ट ईंदी रहे थी त असांजे मुल्क जो, पाकिस्तान जो शुमार उन मुल्कनि में थिए थो, दुनिया जे उन मुल्कनि में जिते ज़हनी परेशानियुनि जा जेके शिकार माण्हू आहिनि, उन्हनि जो तादादु ॾींहों ॾींहुं वधे थो। ऐं उन खां वधीक जेका ॻणती जो ॻाल्हि आहे उहा इहा आहे त उन सिहत जे आलमी इदारे मूजिबि ई त उन्हनि बीमारियुनि खे असां वटि जेको संजीदा वठण वारो जेको रेशो आहे ॾींहों ॾींहुं घटि थींदो पियो वञे। असांजा माण्हू न त इन ज़हनी परेशानियुनि खे संजीदा वठण लाइ तयारु आहिनि, न उन जे लाइ कंहिं माहिर सां, कंहिं डॉक्टर सां
कंसल्ट करण लाइ तयारु आहिनि। ऐं उनखां बि वधीक परेशानी वारी ॻाल्हि ई आहे त हिन मुल्क में जेके पॉलिसी मेकर्स आहिनि या जेके हुकूमतूं आहिनि ऐं जेके लाॻापियल इदारा आहिनि उन्हनि जी सीरियसनेस जो आलम बि इहो आहे। इन मां अंदाज़ो लॻायो मां त उहो मुल्क जिते 2.5 करोड़ खां मथे ॼाणाया वञनि त ही अंग अखर आहिनि उन्हनि माण्हुनि जा जेके ज़हनी परेशानियुनि में वरतल आहिनि ऐं उन्हनि खे ट्रीट करण लाइ जेको माहिरनि जो या असां मॉलजनि जो जेको तादादु चऊं उहो हज़ारनि में बि न सवनि में आहे। 1000 खां बि घटि उहो तादादु नाज़रीन मुल्क में ज़ाहिर थिए पियो जिन जी ज़िम्मेवारी आहे त उहे हिननि माण्हुनि खे ट्रीट कंदा। इहो छो आहे इन ते पिणु हिन सेगमेंट में ख़ुसूसी गुफ़्तगू कंदासीं। मूंसां गॾु हिन सेगमेंट में मौजूदु आहिनि डॉक्टर करीम ख्वाजा साहब। डॉक्टर करीम ख्वाजा साहब जो हिकिड़ो हवालो असीं पहिरें सेगमेंट में डिस्कस कयोसीं। हू तमामु ज़ीरक सियासतदान आहिनि, तमामु सीनियर पॉलिटिकल कारकुन आहिनि, पर उन सां गॾोगॾु डॉक्टर साहब सिंध मेंटल हेल्थ अथॉरिटी खे हेड कनि पिया, उन जा चेयरमैन आहिनि। मूंसां गॾु हिन सेगमेंट में बि शरीक हूंदा। ऐं उनखां सवाइ नाज़रीन नामियारा नफ़्सियाती माहिर आहिनि डॉक्टर इनायत मक्सी साहब। उहे वीडियो लिंक ज़रिए मूंसां गॾु इन सेगमेंट में हिन पैनल जो हिसो आहिनि। अवां ॿिन्ही खे भलीकार चवां थी डॉक्टर साहब, डॉक्टर इनायत मक्सी साहब ऐं डॉक्टर साहब तव्हांजी इजाज़त सां। डॉक्टर इनायत मक्सी साहब, ही सवाल जेको मां पंहिंजे इंट्रो में बि रखियो अवां ॾों बि उहो ई रखंदसि त ही जेको वर्ड आहे डिप्रेशन चऊं, ज़हनी परेशानी चऊं, तमामु घणो आम आहे, असीं रोज़ु ॿुधंदा आहियूं, पर उन ते गुफ़्तगू ओतिरी ई ग़ैर आम आहे। छा सबब आहिनि जा? ॾिसो, सभ खां वॾो सबब त इन जो इहो आहे त डिप्रेशन आम तौर ते आम माण्हू जी ॿोलीअ में जेको लफ़्ज़ तौरु इस्तेमालु थिए थो उहो थोरे वक़्त जी कंहिं बि मायूसी, मूंझारे, परेशानी या ॾुख वारी हालत खे बयानु करे थो। ऐं जॾहिं असां नफ़्सियाती बीमारी जे हवाले सां डिप्रेशन चऊं था त तॾहिं घटि में घटि 2 हफ़्तनि खां 6 हफ़्तनि ताईं माण्हूअ जी तबियत जो बिल्कुलु लांजो लाग़र हुजणु ऐं हुन जी तबियत में मायूसी, मूंझारो ऐं बुख जो न हुजणु ऐं ज़िंदगीअ ॾांहुं दिलचस्पीअ जो न हुजणु, बेमज़े हुजणु, अकेलाई महसूसु करणु ऐं यारो मददगार बेवसी महसूसु करणु ऐं कॾहिं कॾहिं ख़ुदकुशीअ जा ख़्याल अचणु या ख़ुदकुशीअ जो इरादो थियणु उन में शामिल आहे। त इहो हिकिड़ो ड्रेघारो अमल आहे जेको कुझु हफ़्तनि ताईं हलण खां पोइ असां उन खे हिकिड़े डिप्रेशन जे डिसऑर्डर तौरु वठूं था। त उन ते बहस जी आहे, उन ते ॻाल्हि समाज में छो न थिए? सच इहो आहे त असांजी समाज अञा ताईं हिकिड़ी वहम, विसविसे ऐं गैर इल्मी रवैये वारी, मां ॿियो लफ़्ज़ नथो चवां, मां गैर इल्मी रवैये वारी चवां थो ऐं गैर तहक़ीक़ी रवैये वारी चवां थो, समाज आहे। उहा सिर्फ़ु सिंध जी कोन्हे, सॼे पाकिस्तान जो इहो हाल आहे। उन में कंहिं बि बीमारीअ ते साइंसी बहस, तहक़ीक़ी बहस करणु इन जे करे नामुमकिन बणियल आहे जो असां वटि अञा ताईं इलाज मुआलजे ते मुला मोराणे जो, तावीज़ जो, टोणे फीणे जो, जिन भूत जे आमिल जो या जेको दरगाह आहे उन जो, या वरी अञा उन खां हाणे असां अॻिते वधी विया आहियूं। जेको मूंखे हाणे अॼु त चवण में को बि आर कोन्हे त मौलाना तारिक जमील जहिड़ा माण्हू बि कॾहिं ईअं चवंदा रहिया त डिप्रेशन कुझु बि कोन्हे ऐं उन जो इलाज जेको आहे सो सोमो सलवाब जी पाबंदी में आहे। त इहे जेके असांजा रवैया आहिनि मजमूई तौर ते मुआशिरे जा, उन में इहो बि असांखे मञणु खपे त असांजी तालीम बि उन में नाकाम वई आहे मजमूई तौर ते। ऐं उन खां पोइ मुआशरत जेका असांजी आहे, इन टोटलिटी असांजी जेका लिविंग आहे उहा क़तई तौर ते सुञाण माण्हुनि वारी, समाज जे अंदरि जेके तकलीफ़ूं, अहंज, ईज़ाब ऐं बीमारियूं आहिनि उन्हनि खे ॼाणणु, सम्झणु ऐं ख़तमु करण वारी न रही आहे। असां उन्हनि खे जिन भूत या टोणो फीणो या को वरी ॿियो अहिड़ो मामिलो सम्झूं था, नतीजे में या ॿुधायो असांखे वञे थो, अक़ीदो असांजो उहो ठहे थो, तंहिंजे करे ईअं आहे। जी ठीकु, डॉक्टर साहब अव्हां छा कॉमेंट कंदो इन शइ ते त हिन शयुनि ते डॉक्टर साहब सबब ॿुधाया त असीं छो नथा गुफ़्तगू कयूं, छो नथा हिन पासे ते सोचूं या उनखे छो असीं इग्नोर करे वेठा आहियूं? छो गुफ़्तगू करणु, छो संजीदा वठणु ज़रूरी आहे ज़हनी परेशानियुनि खे? ऐं इन ते बि ज़रूरु रोशनी विझो त कहिड़ो मुल्क जिते ॾींहों ॾींहुं तादादु वधंदो हुजे ज़हनी परेशानियुनि जो, ज़हनी मरीज़नि जो, उन बावजूदि असां वटि जेको माहिरनि जो तादादु आहे उहो सवनि में आहे, हज़ारनि में बि कोन्हे। डॉक्टर मक्सी साहब फरमायो, उन जी ॻाल्हियुनि सां सहमत थो कयां, सही फरमायो। पर हाणे मसइलो इहो आहे त असां वटि 500 या 600
साइकेट्रिस्ट आहिनि सॼे हिन मुल्क में। जी सूबे सिंध में 140 या 150 हूंदा। ऐं हाणे मसइलो इहो आहे त उन में गवर्नमेंट कहिड़ी बि हुजे उहो कसूरवार ऐं इन करे कोन चवंदुसि। मेडिकल कॉलेजिस आहिनि, स्पेशलाइज़ेशन जंहिंखे करणी आहे केरु कंहिंखे रोके नथो सघे, ऐं स्टूडेंट्स पंहिंजी चॉइसिस तहत स्पेशलाइज़ेशन कनि था। मसइलनि असांजी जेके फीमेल्स जेके असांजी जेके छोकिरियूं आहिनि उहे गायनेकोलॉजिस्ट वधीक थियूं थियनि, या जेके डॉक्टर्स आहिनि मेल उहो सर्जन्स था थियनि, या ॿी अहिड़ी चीज़नि में। साइकेट्री में घटि था अचनि, सहूलियतूं सभु आहिनि। त हाणे हिकिड़ो त इहो ॻाल्हि आहे। ॿी जेका ॻाल्हि इहा आहे त इहा ॻाल्हि सही आहे त असांजो जेको माशरो आहे उहो डार्क एजिस वारो माशरो आहे। पाकिस्तान जी ॻाल्हि थो कयां। हिते जेको आहे सो ख़ासि तौर ते जेको रिलीजियोसिटी इलाही छाइल आहे, जंहिंजे करे जेको आहे सो मुले वटे, तावीज़नि वटे, पीर फ़क़ीर वटे माण्हू जेको आहे ख़ासि तौर ते अर्बन या रूरल स्लम्स जा जेके बि माण्हू आहिनि उहे उते था वञनि। हा, कुझु सालनि में माण्हू डॉक्टर्स वटि बि अचनि था ऐं ट्रीटमेंट लाइ बि अचनि था, ऐं गवर्नमेंट्स जेके सो मुख़्तलिफ़ चीज़ूं कयूं आहिनि त जेके बि मेडिकल ऑफिसर्स आहिनि उन्हनि खे उन्हनि ट्रेन कयो आहे। जेके मिसाल गवर्नमेंट जा हेल्थ डिपार्टमेंट जा मेडिकल ऑफिसर्स आहिनि उन्हनि खे हिन बीमारियुनि जे बारे में ऑलरेडी उन्हनि खे ख़बर आहे, रिफ्रेश था कनि। इहो बि अमल हले पियो सॼे पाकिस्तान में, ऐं ख़ुशूसन सिंध में बि इहा चीज़ हले पई। हाणे इहे सभु चीज़ूं पंहिंजा यूनाइटेड नेशन WHO सां मुंहिंजी अॼु खां कुझु अरसा पहिरीं 10 ॾींहं 12 ॾींहं पहिरीं उन पंहिंजे चॉइस ते हू कराची आयो हो, पाकिस्तान जो हेड, ऐं उन सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल ठही हुई ऐं मुंहिंजी उन सां 45 मिनट्स ॻाल्हि ॿोल ठही। उन जी महिरबानी जो हुन मूंसां मिलणु चाहियो। उनखे WHO जो जेको हेड हो पाकिस्तान जो, उनखे मूं इहो ई चयो त हिते सुसाइड्स वधनि पिया ऐं ख़ुशूसन जेको सो डिप्रेशन बि वधे पियो। उन लाइ तव्हां जेको आहे सो हिकिड़ो WHO इन ते सोचे, ख़ासि तौर ते असांजा जेके मेडिकल ऑफिसर्स आहिनि उनजी ट्रेनिंग थियणु खपे, लेडी हेल्थ वर्कर्स जी ट्रेनिंग थियणु खपे। सुसाइड्स जेके आहिनि असां वटि, ख़ुशूसन जेके असां वटि जेके फिगर्स आहिनि उहे असां वटि सिंध में ख़ासि तौर ते थरपारकर ऐं एरियाज़ में वधीक आहिनि। अहिड़े नमूने पाकिस्तान में जेको गिज़र आहे, गलगित बल्तिस्तान में आहे, उते बि खोलियो, हर जॻह खुलणु खपे। त इहे हुन सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल ठही हुई, जेका हुन जेको सो चयो त असीं बिल्कुलु हेल्प कंदासीं तव्हांखे, पाकिस्तान गवर्नमेंट खे। त हाणे इहे सभु चीज़ूं पंहिंजी जाइ ते आहिनि। हाणे मिसाल जे तौर ते तारिक जमील जो मूंखे ॾाढो अफ़सोस आहे हुनजे पुट जो जेको बि अमल थियो। ऐं तव्हांखे इहो बि ॿुधाइणु खपे त एज़ अ सेनेटर 325 पीनल कोड इहो मूं ई जेको आहे सो मूव कयो हो, जेको सेनेट पास कयो। पोइ नेशनल असेंबली में कोन थी वियो, वरी हाणे शहादत अवार्ड असांजी पार्टी जो उन मूव कयो ऐं पोइ उहो पास थी वियो। हाणे उहो शरीयत कोर्ट में वरी वियो आहे। त 325 छा आहे, हिकिड़ा जेके हलाक थी था वञनि, ख़ुदकुशी करे जेके बची था वञनि, उन्हनि खे सज़ा आहे, साल सज़ा आहे ऐं पेनल्टी आहे। इहो अंग्रेज़ जो कानून हो, पुराणो 1860 जो। अंग्रेज़ पाण 1961 में ख़तमु कयो। त मक़सदु चवण जो आहे त उते वरी इहे मुला था अची वञनि त बाबा ही त जेको हालांकि क़ुर शरीफ़ में जेके शरीयत ही जेके इस्लामी नज़राती काउंसिल जो क़िबला हयात नालो आहे, उहो उन्हनि खे जॾहिं असां घुरायो हो रज़ा रबानी जे चवण ते, हालांकि मूं चयो घुराइण जी ज़रूरत ई कान्हे, फ़ैसिलो पाण था कयूं, पर रज़ा रबानी चयो त घुरायो एज़ अ चेयरमैन। उन चयो त हुन चयो त क़ुर शरीफ़ में ख़ामोशी आहे, जेको बची थो वञे उन लाइ ख़ामोशी आहे। त हुन बि सपोर्ट कई त इहो ख़तमु थियणु खपे। हाणे वरी उहो शरीयत कोर्ट में वियो हलियो आहे चैलेंज। जहिड़े नमूने हू जेको ट्रांसजेंडर जो थियो उनखे बि शरीयत कोर्ट में चैलेंज। अहिड़े नमूने ज़ुल्फ़िकार अली भुट्टो शहीद लैंड रिफॉर्म्स आंदी हुई 72-77, उनखे बि उन्हनि सेटिसाइड करे छॾियो, चैलेंज करे। त हाणे जिते पार्लियामेंट फ़ैसिला करे, मिसाल जे तौर ते उनखे इहे मुला अची करे स्ट्राइक डाउन करे छॾी। इहो हर जॻह असांजे माशरे जे हर जॻह इहे इशूज़ आहिनि पंहिंजी जाइ ते। बिल्कुलु डॉक्टर साहब, पर इन शइ खे अॻियां वधाईंदे अच्छा, ॿी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, जेको सिंध असेंबली लॉ पास कयो तमामु इम्पॉर्टेंट आहे 2013 में। उन में इहो आहे त जेको बि जंहिंखे हथकड़ी लॻंदी या जेको बीमार आहे उनजी इंसल्ट कंदो
या हुनखे जेको आहे सो इल ट्रीट कंदो त उन जी सज़ा मुक़ररु आहे। 2013 में इहो एक्ट सिंध असेंबली पास कयो। 2023 आहे, ऐं असल ॻाल्हि इहा आहे त 2023 अञा ताईं हिकिड़ी FIR कान दर्ज थी आहे। ठीकु, ऐं उन ते ई मूंखे मुंहिंजो सवाल बि उन ते ई आहे जेका मां ॻाल्हि बयानु कई। डॉक्टर इनायत मलिक साहिबु मां वटि ईंदसि त ही जेके बि एफर्ट्स डॉक्टर साहिबु ॼाणायूं त असीं एफर्ट्स बि वठूं पिया ऐं लॉज़ बि पास थियल आहिनि, मामला कहिड़े रीति अॻियां वधायूं पिया, पर हिकु हिते ट्रेनिंग सेंटर्स खुली वञनि, हिते लॉज़ ठही वञनि, उन्हनि ते इम्प्लीमेंट थियण बि शुरू थी वञे, पर जॾहिं हिकिड़े जेको आम माण्हू आहे, हिकिड़े समाज जो जेको फ़र्दु आहे, जॾहिं असीं सीरियस वठण लाइ तयारु न आहियूं, असीं उनखे कंहिं ज़हनी परेशानीअ खे का बीमारी सम्झण लाइ तयारु ई न आहियूं, त उते छा हेल्प करे सघंदा ही कानून या ही एफर्ट्स? ॾिसो, इहो जेको सवाल तव्हां कयो था न, इन जो जवाबु ॾाढो ॾुखियो आहे। उहो ईअं ॾुखियो आहे त तव्हां मिसाल तौरु ॾिसो त हाणे डॉक्टर ख्वाजा साहब वेठा आहिनि, संदन ज़िंदगीअ जा 50 साल सियासी तहरीक में गुज़रिया आहिनि। हुन समाजी तौर ते हिकिड़ो किरदारु अदा कयो आहे, पाण हिकिड़ो ट्रेंड साइकियाट्रिस्ट आहे, ऐं उहो पाण ई वरी हिकिड़े अथॉरिटी ठहिराए उन जो हेड थी वेठो आहे। उहो पंहिंजे तरफ़ां जेतिरी कोशिशि करे सघे थो करे रहियो आहे। सेनेट ताईं विया, नेशनल असेंबली ताईं विया, ऐं वरी पोइ कानून वापसि थी वञी कोर्टनि में पहुता। इहो छो ईअं थिए थो? उन जो सबबु आहे न, असां वटि 1947 खां वठी हिकिड़ो स्कूल ऑफ थॉट इहो आहे जेको रिप्रेज़ेंट ईअं थी रहियो आहे त कानून मटाइजनि, नवां कानून ठाहिजनि, ऐं समाज जे अंदरि सुञाण जेका सोच आहे उन खे वधाइजे, साइंसी तालीम खे वधाइजे, साइंसी तौर ते इलाज खे वधाइजे, अॻिते कजे, अहिड़ा इदारा ठाहिजनि। ॿिए पासे वरी हू सोच आहे जेका चाहे थी त शयूं दरगाहनि ते हुजनि, मकाननि ते हुजनि, मदरसनि ते हुजनि, मेंबर जे हवाले हुजनि, अक़ीदे जे हवाले हुजनि, वहम जे हवाले हुजनि, ऐं उन्हीअ में उहे ई शयूं हू पिया हलाइनि जीअं सदियुनि खां हलंदियूं रहियूं आहिनि। फाज़िल शाह ते ॿधिजे माण्हूअ खे नसवार नक में विझिजे ऐं उतो उनखे टंगे छॾिजे त इहो ठीकु आहे, पर कंहिं बि माण्हूअ जो इलाजु थिए थो त उहो ठीकु न आहे। ऐं कोई माण्हू जेकॾहिं बंदूक खणी 10 माण्हू मारे विझे थो त उन खे त मुख़्तलिफ़ तावीलात तहत छॾे था ॾियो क़िसासो दयत में वञी, पर जेकॾहिं को माण्हू पाण ख़ुदकुशी थो करे पंहिंजे तकलीफ़ जे करे त उनजे मालिकनि खे था ॿधो त हिन में तव्हां कुझु कयो हूंदो। ही जेके असांजे समाज जा लाड़ा आहिनि, इन में कोई बि ॿियो तरीक़ो कोन्हे सवाइ सियासी तालीमकारी जे, सवाइ असांजे पूरे निसाब जे अंदरि इन शइ खे इनकॉर्पोरेट करण जे, प्राइमरी खां वठी वेंदे हायर एजुकेशन ताईं, त माण्हुनि खे माण्हूअ तौरु ॾिसणु खपे, समाज खे इदारे तौरु हलाइणु खपे। दुनिया जा मुआशिरा साइंसी तालीम सां, तहक़ीक़ सां, तरबियत सां बदिलिया आहिनि। असां जो हाल ही आहे त जेको बि कानून माणपे वारो ठहे थो, इंसानियत जी बहितरी लाइ ठहे थो, साइंटिफिक बेसिस ते ठहे थो, उन कानून ते अमल ई कोन थो थिए। उन ते अमल न थियण जो सबबु इहो आहे त असांजे आम माण्हूअ खे ई उन जे ख़िलाफ़ करे बीहारियो थो वञे। ठीकु, त हिते डॉक्टर टाइम बि घटि आहे, मां ज़रूरु अव्हांजी मौजूदगी जो फ़ाइदो वठंदे, डॉक्टर करीम जी मौजूदगी जो फ़ाइदो वठंदे इहो बि मूंखे ॿुधाइजो त हाणे अव्हां ज़िक्र कयो त असांजे आम माण्हू जी उहा तरबियत ई कोन्हे जो हिन शयुनि खे हू उन अंदाज़ में, उन ज़ाविये में ॾिसी सघे। त हाणे ही सुवाल बि हिते तमामु घणो अहम आहे, उनजो जवाबु उनखां वधीक अहम हूंदो। त हाणे हिते ज़रूरु इहो ॿुधायो त बतौर फ़र्द जे, बतौर समाज, हिन मुआशिरे खे ज़हनी परेशानियुनि या बीमारियुनि खां पाक करण जे लाइ असीं कीअं कॉन्ट्रीब्यूट करे सघूं था, ऐं उन सां गॾोगॾु संजीदा वठणु केतिरो ज़रूरी आहे, ख़ासि करे हिन दौर में जॾहिं तमामु घणियूं परेशानियूं आहिनि, तमामु घणा मामला आहिनि। हिकु आम माण्हू जे लाइ हिन मामलनि खे, हिननि परेशानियुनि खे संजीदा वठणु केतिरो ज़रूरी आहे? ॾिसो, इहो जेको संजीदगी जो सुवालु आहे उहो ज़िंदगी ऐं मौत जो सुवालु आहे। अॼु असांजे हाई स्कूल खां वठी इलीट जे स्कूलनि ताईं, यूनिवर्सिटियुनि ताईं तमामु घणी मनशियात जो वापारु आहे। मनशियात जो वाहिपो तमामु घणो वधियलु आहे नौजवाननि में। नौजवाननि मंझि ख़ुदकुशी जो लाड़ो तमामु घणो वधियलु आहे। डिलिंक्वेंसी या समाज खां हटी करे ज़िंदगी गुज़ारण जो रवैयो असां वटि तमामु तेज़ रफ़्तारी सां वधंदो थो वञे। इहे शयूं जंहिं मुआशिरे में वधंदड़ हुजनि, उन्ही मुआशिरे जी सेहतमंदी अॻिते हली ॾाढी मुतासिर थींदी आहे। उहो इंतिहा पसंदी ॾांहुं हलियो वेंदो आहे या सिविलियन डिफेड ॾांहुं हलियो वेंदो आहे।
जेकॾहिं इहा ई सूरत हाल ईअं रहण ॾिनी थी वञे, जेका मुंहिंजे ख़्याल में बदकिस्मती सां जेको बि असांजे रियासती इदारनि जो इन ॾांहुं रवैयो आहे उहो को अहिड़ो सुठो कोन्हे जो मूंखे इन में का उमेद नज़र अचे। एकड़ माण्हू आहिनि, हिकिड़ो तव्हां वटि वेठो आहे, अहिड़ा माण्हू पंहिंजी ज़िंदगी ॾेई वेठा आहिनि, पर इदारती बुनियादनि ते वॾे तब्दीलियुनि जो बाइस को बि नथा बणजनि, छो त फाउंडेशन्स में इहा शइ पई आहे त क़दामत परस्ती हुजे, इंतहा पसंदी हुजे, ऐं उन्ही जे करे ई जेके मुस्तक़िल मफ़ाद आहिनि उहे जारी रखे सघजनि। छा करे सघिजे थो? करे इहो थो सघिजे त वॾे पैमाने ते तव्हां हिकिड़ी तालीमकारी जी मुहिम हलायो। उहा मुहिम जंगी बुनियादनि ते हुजणु खपे, प्राइमरी स्कूल्स में हुजे, सेकेंडरी स्कूल्स में हुजे, हायर एजुकेशन जे इंस्टीट्यूशन्स में हुजे, मस्जिदुनि खे इन्हनि में इन्वॉल्व कयो, मंदरनि खे इन्हनि में इन्वॉल्व कयो, मदरसनि खे कयो। मजमूई तौर ते माण्हुनि खे ॿुधायो त माण्हुनि जी जेका ज़हनी ऐं नफ़्सियाती सिहत आहे उहा तमामु घणी अहम आहे। इहो चरियाइप चवणु, पागलपण चवणु, या वक़्ती तौर ते कावड़ चवणु, या इहो चवणु त मथो ख़राबु थियो अथसि ऐं कुझु ॾींहंनि में पाण ई सुधरी वेंदो ऐं मार मोचड़े सां सुधारण वारो तरीक़ो कतई कोन हलंदो। ॾंभ ॾियण सां शयूं कोन थियूं सिधियूं थियनि, ऐं माण्हुनि जे नकनि वातनि में जेके नसवारूं विझजनि थियूं उन सां, ऐं माण्हुनि खे टंगण सां बि कुझु नथो थिए। बेसिक शइ आहे माण्हुनि जी तालीमकारी, ऐं तालीमकारीअ जो सभ खां वॾो वसीलो असां वटि हाणे सोशल मीडिया आहे, तव्हां जा चैनल्स आहिनि, अवां जूं अख़बारूं आहिनि। गवर्नमेंट इन्ही में जेसि ताईं पाण अॻिते वधी किरदारु अदा न कंदी तेसि ताईं पब्लिक पंहिंजे लेखे कुझु बि नथी करे डॉक्टर साहब पॉइंट अहिड़ी रियासतुनि में इहो नथो थी सघे। जी डॉक्टर साहब तव्हांजो पॉइंट अची वियो। करीम साहब कोई तव्हांजो कमेंट? बिल्कुलु सही फरमायो साईं, ऐं उनजी ॻाल्हि खे एक्सेप्ट कयां थो। प्रिंट इलेक्ट्रॉनिक्स मीडिया जो कमु आहे गवर्नमेंट खे चङी बुनियाद ते हेठि सतह ते जंहिंमें नशावर चीज़ जो रोकणु आहे, स्कूल्स कॉलेजिस हर जॻह, ऐं पेरेंट्स खे इन्वॉल्व थियणु खपे, ऐं मरीज़ खे बि जेको अगरि सम्झे थो त आउं ठीकु कोन आहियां, हिकिड़ा उहे मरीज़ आहिनि जेके सम्झी नथा सघनि त उनजी फैमिली या माशरो उनखे डॉक्टर ताईं पहुचाए, ऐं इहे जंगी बुनियाद ते ई थी सघे थो, ऐं तॾहिं मसइला वञी हल थींदा, न त पैथेटिक कंडीशन आहे। ऐं सभ खां वॾी ॻाल्हि इहा आहे जेका हिन बहस सां हटी करे आउं चवंदुसि कि पाकिस्तान खे पंहिंजी फॉरेन पॉलिसी जेको आहे सो पंहिंजी फ्रेंडशिप करणु खपे सभिनी मुल्कनि सां, बमें पंहिंजे नेबर्स सां। इहे न हुजण जे करे हिते फंडामेंटलिज़म वधे पियो, एक्सट्रीमिज़म वधे पियो, ऐं वेस्टेड इदारनि जा इंट्रस्ट आहिनि जंहिंजे करे एक्सट्रीमिज़म ऐं इन चीज़नि जे करे इहे चीज़ूं थियनि पियूं। उहो जेसि ताईं न दुरुस्त कयो वेंदो तेसि ताईं इहे चीज़ूं हलंदियूं। इहे चीज़नि असां जेको सजेस्ट कयूं आहिनि इनायत साहब ऐं मूं, उन बावजूदि इहे चीज़ूं हलंदियूं जेसि ताईं पाकिस्तान पंहिंजी फॉरेन पॉलिसीज़ ऐं फ्रेंडली ऐं जेको आहे सो पीपल जेको आहे सो पीपल ओरिएंटेड अमा चयो पिया त उहे जेसि ताईं उहा असांखे अप्रोच न सिक्योरिटी स्टेट सां हटी करे सोशल वेलफेयर स्टेट जेसि ताईं नथो थिए तेसि ताईं कुझु बि चेंज कोन। वेरी वेल सेड डॉक्टर साहब, थैंक यू सो मच। तव्हां प्रोग्राम जे लाइ वक़्तु कढियो। डॉक्टर इनायत मक्सी साहब तव्हांजी वरी महिरबानी तव्हां गुफ़्तगू में जे लाइ वक़्तु ॾिनो। नाज़रीन इंतिहाई अहम ही मौज़ू आहे, उन ते बार बार ॻाल्हाइण जी, सोचण जी सभिनी खे ज़रूरत आहे। असीं कीअं कॉन्ट्रीब्यूट करे सघूं था, हिते ॻाल्हि थी त स्टेक होल्डर्स, रियासतूं, इदारा, पॉलिसी मेकर्स कीअं करे सघनि था कॉन्ट्रीब्यूट, पर बतौर फ़र्द असांजूं छा ज़िम्मेवारियूं आहिनि, असांखे उन्हनि खे बि न विसारणो आहे। पंहिंजे फीडबैक खां असांखे ज़रूरु आगाह कजो। जो कि प्रोग्राम में थियल गुफ़्तगू जे हवाले सां वरी जल्द तव्हां सां मुलाक़ात थींदी। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।